अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 21 मई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में कारपोरेट फार्मिंग ऐं तकरारी केनारनि ख़िलाफ़ क़ौमी कारकुननि जो एहतिजाजी धरणो, पुलिस कड़की पई। चकरियूं, सूबाई वज़ीर जे बंगले खे बाहि, हिकु क़ौमी कारकुन शहीद, 15 खां वधीक क़ौमी कारकुन ज़ख़्मी। रियासती बरबरियत ऐं रतोछाण वारे अमल ख़िलाफ़ सिंध जे सुजाण धुरियुनि ऐं क़ौमप्रस्त अॻवाननि पारां एहतिजाजी तहरीक जो चिताव। कातलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बहिरान वारी सूरत इख़्तियार करे वई। रहवासियुनि लाइ पीअण जो पाणी बि अणलभ। एहतिजाजी मुज़ाहिरा धरणा। घारे में शागिर्दनि जो सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। काछे में पिणु वाटर सप्लाई स्कीम ते वॾेरे कब्ज़ो करे वरितो। पाणी जी खोड़ जे करे रहवासी अॻु में ई परेशान, मथां पीअण जे पाणी वरी वाटर सप्लाई स्कीम बि कब्ज़े हेठि। वाही पांधी में एहतिजाजी धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में तकरारी केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ क़ौमप्रस्त तनज़ीम ऐं पुलिस में चकरियूं। फायरिंग शीलिंग, हिकु कारकुन शहीद थी वियो। मछरियल माण्हुनि सूबाई घरू वज़ीर जे बंगले ऐं 3 ट्रालरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। मोरो शहर जंग जो मैदान बणियल। मोरे में तकरारी केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ क़ौमप्रस्त तनज़ीम क़ौमी शाहराह ते धरणो हणण जी कोशिशि कई त पुलिस खेनि छिड़विछड़ करण जी कोशिशि कई, जंहिं दौरान सूरतहाल छिकताण वारी थी वई। पुलिस लठबाज़ी सां गॾु फायरिंग ऐं शीलिंग करे ॾिनी। पुलिस जी फायरिंग में 15 खां वधीक क़ौमी कारकुन ज़ख़्मी थी पिया, जिन मां गोलियूं लॻण करे ज़ाहिद लगारी मौक़े ते ई शहीद थी वियो, जॾहिं त हिकु कारकुन इरफान लगारी जी पिणु हालत ॻणती जोगी हुई। खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो, जॾहिं त मोहसिन, विशाल लगारी ऐं मीर हज़ार समेत 15 खां वधीक क़ौमी कारकुन ज़ख़्मी थी पिया। मक़तूल क़ौमी कारकुन जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल निहिया विया। ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेनि नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। पुलिस गर्दी जे करे शहर में ताव पखिड़िजी वियो ऐं ॿीहर छिकताण पैदा थी वई। मछरियल माण्हुनि क़ौमी शाहराह ते 3 ट्रालरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो, जॾहिं त मछरियल माण्हुनि सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे हाउस खे पिणु बाहि ॾेई साड़े छॾियो, जंहिं सबबु सूबाई वज़ीर जे बंगले जो फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। पुलिस गर्दी ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं वापारियुनि कारोबार बंदि करे छॾियो। कारकुननि ऐं शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ धरणो हंयो, जॾहिं त वॾे तइदाद में हथियारबंद लंजार हाउस ते बीहारिया विया, जितां वक़फ़े सां फायरिंग पिणु कई वई। सूरतहाल वधीक छिकताण जोगी थियण जे करे सखर ऐं नवाबशाह डिवीज़न जी पुलिस खे पिणु घुरायो वियो। शहीद थी वियल कारकुन ज़ाहिद लगारी ऐं ज़ख़्मी कारकुननि जे वारसनि चयो त सिंध जे मसइलनि ख़ातिर पुरअमन तरीक़े सां एहतिजाज कयो वियो त पोइ पुलिस तशदुद करे सिधियूं गोलियूं छो हलायूं। असांजे 2 कारकुननि खे शहीद ऐं 9 कारकुननि खे ज़ख़्मी कयो वियो। प्राइवेट हथियार बंदनि बि असां ते गोलियूं हलायूं। असां सिंधु दरिया ऐं ज़मीनूं बचाइण लाइ एहतिजाज था करियूं त असां ते गोलियूं हलाए कारकुननि खे शहीद ज़ख़्मी कयो वञे थो। असां अहिड़े ज़ुल्म ते ख़ामोश न वेंदासीं। मोरो जे सियासी, समाजी, इल्मी, अदबी ऐं क़ौमप्रस्त तनज़ीमुनि जे अॻवाननि, कारकुननि ऐं शहरियुनि समेत हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि पुलिस ऐं ख़ानगी माण्हुनि जी दहशत गर्दी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे
कारकुन जे शहीद ऐं ज़ख़्मी थियण ते एहतजाज कंदे चयो आहे त उहो अमल बर्दाश्त न कंदासीं। हिन वाक़े में मुलविस पुलिस ऐं प्राइवेट माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। होॾांहुं मछरियल माण्हुनि DSP फ्याज़ ॾाहिरी समेत 3 पुलिस एहलकारनि खे पिणु तशदुद जो निशानो बणायो, जिन खे माण्हुनि छॾायो। कुझु मछरियल कारकुननि मोरो थाणे ते पथराव पिणु कयो, पर पुलिस हवाई फायरिंग करे खेनि मुंतशिर करे छॾियो। संगीन सूरतहाल खे ॾिसंदे नवाबशाह दादू ऐं हैदराबाद पुलिस जी वॾी नफ़री पहुची शहर समेत लंजार हाउस जो कंट्रोल संभाले वरितो, जॾहिं त सूबाई वज़ीर ज़िया लंजार मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। सिंध हारी कमेटीअ जे सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुर ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिंध जे सेक्रेटरी कामरेड इक़बाल पुलिस तरफ़ां पुरमन शहरनि जे जलूस में मुदाख़लत करण, मुज़ाहिरीन ते फायरिंग ऐं तशदुद करण जे वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे त हिक तनज़ीम जे मुख़्तसर जलूस खे मुंतशिर करण जे लाइ तशदुद ऐं फायरिंग करे हालतुनि खे ख़राब कयो वियो त जीअं सिंध जे वसीलनि ते थींदड़ कब्ज़नि जे ख़िलाफ़ जारी जदोजहद खे नाकाम ऐं बदनाम करे सॼे मुल्क जी अवाम खे गुमराह करण सां गॾोगॾु पुरमन जदोजहद कंदड़ मुख़्तलिफ़ जमायतनि जी क़यादत, कारकुननि ऐं मुतहरिक साञाहवंद शहरीन ऐं सिविल सोसाइटी जे अॻवान जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो जवाज़ पैदा करे सघिजे। हिननि अॻवाननि सिंध जे सभिनी जदोजहद कंदड़ धुरियुनि खे अपील कई त उहे हुकुमराननि जी साज़िशनि खां ख़बरदार रहनि ऐं संजीदगी, ज़िमेदारी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां तेसिताईं पुरमन जदोजहद जारी रखनि जेसिताईं सिंध जी 7 करोड़ अवाम जा बुनियादी मुतालबा तस्लीम नथा कया वञनि। सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी जे अॻवाननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे गिरफ़्तार कारकुननि खे आज़ादु कयो वञे, पुरमन मुज़ाहिरीन ते फायरिंग ऐं तशदुद कंदड़ अहलकारनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। GA सिंध रहबर कमेटी जे कन्वीनर ऐं GA सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, GA सिंध मुहा जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जसकम जे चेयरमैन असलम खैरपुरी ऐं GA सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्य सिंधी चयो आहे त मोरे में एहतजाज ते पुलिस जे तशदुद ऐं फायरिंग जे नतीजे में हिक नौजवान ज़ाहिद जे क़त्ल थियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंध में ख़राब थींदड़ हालतुनि जा ज़िम्मेवार हुकुमरान आहिनि। PP हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत कैनालनि खे रद्द करण बदिरां इल्तिवा में विझी अवाम में बेचैनी ॻणती पखेड़ी आहे। रहबर कमेटी पारां जारी कयल गॾियल पॉलिसी बयान में हुननि चयो त तशदुद जो हर अमल कैनालनि ख़िलाफ़ सिंध जी पुरमन जदोजहद खे सपुताज़ करण जी कोशिश आहे। GA सिंध रहबर कमेटी तशदुद जे समूरनि शिकिलनि खे रद्द करे थी। सिंधू दरिया ते कैनालनि ऐं डैमनि जी तइमीर ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ पुरमन जदोजहद जारी रखी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत पंजाब जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करण लाइ गठजोड़ करे कैनालनि जो कमु जारी रखणु घुरनि था, जंहिंसां सिंध तबाही ॾांहुं धिकिजी वेंदी। सिंधु ऐं उनजे मुआवन दरियाउनि ते डैमनि, नवनि बैराजनि, लिंक कैनालनि ऐं कैनालनि जी का बि रिथा क़बूल न कई वेंदी। हुननि वधीक चयो त पंजाब जो सिंधु दरिया ते कब्ज़ो क़ाबिल क़बूल नाहे। नई कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी लखें एकड़ ज़मीन कंपनियुनि हवाले करे सघिजे थी। ज़मीननि जी वालार ऐं कैनालनि ख़िलाफ़ पुरमन एहतजाज जारी रखियो वेंदो। उन सिलसिले में जल्द रहबर कमेटी जो इजलास सॾाए लाहे अमल जोड़ियो वेंदो। जॾहिं त उन मौक़े ते रियाज़ अली चांडियो ऐं सूर्य सिंधी जो चवणु हो त अॼु मोरे में हिकु अफ़सोसनाक कांडारींदड़ सॼी सिंध जंहिं ग़म ऐं ॾुख में वठिजी वई आहे त उते हिकु एहतजाज ते सरकार अंधाधुंध फायरिंग करे नौजवान ज़ाहिद लगारी खे शहीद कयो। इन शहादत ते सिंध अफ़सोसदा आहे, पर गॾोगॾु मां हिन सॼे पुलिस जी मज़म्मत कयां थो कार्रवाई जी, पर मां इहा बि मज़म्मत थो कयां त तशद्दुद कहिड़ी बि शिकिल में हुजे, सरकार करे, को फ़र्द करे, को गिरोह करे, उहा दहशतगर्दी आहे, क़ाबिल मज़म्मत आहे। हिन सॼे अफ़सोसनाक सूरत हाल जे लाइ सिंध जे माण्हुनि जंहिंमें अॼु दर्द में मुब्तला आहिनि, सॼी सिंध वेझी तारीख़ में 8 महीना हिकु पुरमन एहतजाज कयो त कैनाल समूरा नामंज़ूर। सिंधू दरिया जे तहफ़ुज़ लाइ करोड़नि सिंधियुनि
रज़ाकाराना तौर ते क़ौमपरस्त जदोजहद खे मान ॾींदे ज़रदारी जी वहशत पाकिस्तान जे हुकुमराननि जे फुरलुट जे निज़ाम ख़िलाफ़ हिकु कानूनी पुरअमन जंग लड़ी त कारपोर्ट फार्मिंग क़बूल नाहे। उहा जंग में सिंध एतिरी सोभारी थी वई जीअसन महाज़ ॿ वॾा हाईवेज़ ते धरणा हया। 26 अक्टूबर ते नेशनल हाईवे मटियारी खां बंदि हो, कंहिं गाॾी जो शीशो न भॻो। जीएसन महाज़ 4 अप्रैल ते मोरे ऐं नसीराबाद ऐं जामशोरे में एहतजाज कयो। उहो एहतजाज पुरअमन हुआ, कंहिं गाॾी ऐं कंहिं माण्हूअ ते तशद्दुद न थियो। 12 ॾींहं सिंध डिघी जदोजहद करे बबरलो बाईपास ते वेठी, कंहिं ट्रांसपोर्टर जी कंहिंजी गाॾी न सड़ी। सिंध जे माण्हुनि उन्हनि जी गाॾियुनि ऐं माल जा मुहाफ़िज़ हुआ। सिंध जो पैगाम पंजाब, पख्तूनख्वा, कश्मीर, गिलगित ऐं सिंध खां ॿाहिरि वियो, जंहिंमें इहा ॻाल्हि वाज़े थी त ही सिंध जे माण्हुनि जो पुरअमन सॾु आहे। इन खे दहशत ताक़त जे ज़रिए दरिया ते धाड़ो नथो हणी सघिजे। दरिया सिंधियुनि जो जियापो आहे ऐं पैगाम वियो त अदम तशद्दुद जी जदोजहद सोभारी थींदी ऐं पैगाम वियो त सिंध जी बीहक अहिड़ी आहे जो पंजाब असांजो जियापो बंदि कंदो त सिंध पंजाब जो साह बंदि कंदी। तॾहिं ज़रदारी माफ़िया वहशत ऐं बदहवासी जो शिकार थी। हू चाहे पई त तशद्दुद थिए ऐं उन्हनि तशद्दुद करायो ऐं उहा तशद्दुद जी सूरत हाल पैदा थी त मोरे में सिंधवासी, सिंध जा पुट ऐं सिंध जा नौजवान माण्हू हिक ॿिए जे साम्हूं थिया। मां सॼी सिंध खे अपील कयां थो त तशद्दुद दुश्मन ऐं सिंध जे दुश्मन कुवतुनि जो हथियार आहे। अदम तशद्दुद, पुरअमन ऐं सियासी जदोजहद इहा सिंध जी फतेह जी ज़मानत आहे। सिंध फतेह माणींदी। तंहिं करे सरकार जी दहशतगर्दी, उन दहशतगर्दनि ग्रुपनि जी दहशतगर्दी, उहा 7 करोड़ माण्हुनि जी जदोजहद जी तौहीन आहे, उनजे ख़िलाफ़ साज़िश आहे। मां पुलिस जे आॾो हीअ ॻाल्हि ऐं सॼी सिंध जे आॾो करणु थो चाहियां। इहो पुलिस खे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे त पुलिस सिधियूं गोलियूं हणे। पुलिस मुहाफ़िज़ आहे। पुलिस खे मुज़ाहिरीन जो तहफ़ुज़ करणो, मुज़ाहिरो जमहूरी ऐं कानूनी सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे। सिंध अञा संभरे पई, नए सिर संदरो ॿधी त कैनालनि ते कमु शुरू थियो आहे। सिंध जा माण्हू वरी पंहिंजी सिबबंदी पिया कनि। कारपोर्ट फार्मिंग ऐं ज़रदारी जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ जेका नफ़रत आहे, सिंध वरी तयारी पई करे त इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ इस्लामाबाद जेको डिज़ाइन करे आसिफ ज़रदारी जी सूरत में बर्बादी जो फार्मूलो, पीपल्स पार्टी जे नाले में जेको तबाही, गुंडागर्दी ऐं लाकानूनी जो फार्मूलो आहे, सिंध इन जे ख़िलाफ़ बग़ावत कई आहे। असां बग़ावत कई आहे त असां दरिया ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। असांजी क़ौमी बग़ावत आहे त असां ज़मीनुनि ते विलार करणु न ॾींदासीं। असांजी क़ौमी बग़ावत आहे त आसिफ ज़रदारी जो करप्शन राज, ग़ुलामी जो राज, कब्ज़ेगिरीअ जो राज जे ख़िलाफ़ असांजी बग़ावत आहे। कानून जी हुक्मरानी जी बहाली लाइ असांजी जंग ऐं जदोजहद आहे, उहा पुरअमन आहे। करोड़नि माण्हुनि जी बका उन में आहे। मां मुतालबो थो कयां त मोरे में जेको वाक़ियो थियो आहे, सेशन जज मोरे जे सरबराही में जुडिशियल इंक्वायरी करायो। अॼु जहिड़ी तरह मोरे में असांजे क़ौमी साथियुनि जे मथां हला थी आहे ऐं सिधी फायरिंग थी आहे ऐं हुन में असांजा ज़ाहिद लगारी उहो दोस्त शहीद थियो आहे। उन खां अलावा हिकु दोस्त सख़्तु ज़ख़्मी आहे। ॿिया दोस्त मुंहिंजे पासे इंजर्ड आहिनि। 3-4 माण्हुनि जो मालूम थी सघियो आहे त उहे माण्हू ज़ख़्मी आहिनि। जॾहिं बि सिंध जी मथां ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त सिंध जा गैरतमंद ऐं बहादुर पुट ऐं नियाणियूं पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ मैदान में अमल में ईंदा आहिनि ऐं पोइ हू पंहिंजो पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहिनि। पर हिते सिंध जे
उन पुरमन क़ौमी कारकुननि खे मथां जहिड़े तरीक़े सां फोर्सिस इस्तेमालु थी आहे ऐं हुननि जेको आहे सो उन्हनि जे मथां गोलियूं वसायूं आहिनि। इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे घटि आहे। इनखे असीं रियासती दहशतगर्दी सम्झूं था। कंहिं वक़्त में रेंजर्स ऐं ॿिया इदारा कार्रवाई कंदा हुआ, पर हाणे रेंजर्स ऐं ॿिया इदारा बैक ते अची करे पुलिस खे इस्तेमालु कनि पिया। ऐं पुलिस खे इहो सोचणु खपे त हू बि हिन धरती जा पुट आहिनि ऐं हिन धरती जा बाशिंदा आहिनि, सिंधी माण्हू आहिनि। लिहाज़ा उन्हनि खे ईअं इस्तेमालु न थियणु खपे ऐं उहे जहिड़े तरीक़े सां गोलियूं वसाइनि पिया, जहिड़े तरीक़े सां जेको आहे सो क़ौमी कारकुननि जे मथां फायरिंग कनि पिया, उहो सिंध सां सॼणाए बि न, पर सिंध सां गद्दारीअ जे मुतरादिफ़ आहे। सो आउं शहीद ज़ाहिद निगारी खे क़ौमी सलाम पेश कयां थो, हुनखे क़ौमी शहीद करार ॾियां थो। उहो क़ौमी शहीद आहे ऐं हू वतन जे ऐं सिंधू दरिया खे बचाइण जे लाइ एहतजाज कंदे शहीद थियो आहे। आउं चवां थो त हेॾी सिक्योरिटी जे बावजूदि माण्हू चवनि था त गवर्नर घरू वज़ीर ज़िया लंजार जे घर खे बाहि आई आहे। त बाबा घरू वज़ीर ज़िया लंजार जे घर खे बाहि आई आहे त हीअ पुलिस सिक्योरिटी काॾे वई? इहे सभु शयूं जेके आहिनि इहे साबित कनि थियूं त हीअ सभु शयूं हथरादू तौर ते ड्रामा आहिनि ऐं उहे ड्रामा जेके आहिनि उहे धुरियूं कनि पियूं जेके चाहिनि पियूं त सिंध खे खाना जंगी ॾे धिकियो वञे। असीं क़ौमी कारकुननि खे चऊं था, क़ौमी साथियुनि खे चऊं था, सॼी सिंध जे माण्हू खे चऊं था त हू जेको आहे सो रियासती दलाल पीपल्स पार्टी जा जेके वॾेरा आहिनि, जेके MP MLAs आहिनि, जेके मिनिस्टर आहिनि, उन्हनि जी दलाली खे ॾिसनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी पिणु मोरे में एहतजाज कंदड़नि ते गोलियूं हलाइण, सियासी कारकुन खे शहीद करण ऐं ज़ख़्मी करण वारे अमल जी मज़म्मत कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सिंध तरक़ी पसंद पार्टी चयो आहे त सिंध पुरअमन सियासी जदोजहद में यकीन रखे थी। हथ वठी सिंध जी पुरअमन सियासी जदोजहद खे पुरतशदुद बणाइण जी साज़िश कई पई वञे। हिन वाक़े जी अदालती तहक़ीक़ात कराए मुलविस किरदारनि खे ज़ाहिर करे उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, सोणी जोयो, एज़ाज़ लगारी मोरे में क़ौमी कारकुननि मथां रियासती इदारनि ज़िया लंजार जे गुंडनि ऐं पुलिस जी सिधी फायरिंग में क़ौमी कारकुन ज़ाहिद लगारी जे शहीद थियण ऐं इरफान लगारी समेत ॿियनि क़ौमी कारकुननि जे सख़्तु ज़ख़्मी थियण वारे अफ़सोसनाक वाक़े जी मज़म्मत कंदे चयो त ज़िया लंजार ऐं पुलिस ते शहीद ज़ाहिद जे क़त्ल जो केस दाख़िल करे खेनि सख़्तु सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट पारां सिंध अंदरि कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ ऐं सिंधू दरिया मथां ठहंदड़ गैर क़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ हलंदड़ पुरअमन जदोजहद खे कुचलण लाइ तशदुद ऐं बरबरियत जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। सिंध जी पुरअमन सियासत खे पुरतशदुद बणाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं उनखे जवाज़ बणाए सिंध अंदरि क़ौमी तहरीक मथां ऑपरेशन करे कुचलण जी कोशिशि कई पई वञे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। असां इस्टेब्लिशमेंट ऐं सिंध हुकूमत खे ख़बरदार करियूं था त सिंध जे पुरअमन सियासत खे दॿाइण कंहिं बि सूरत में न ॾींदासीं ऐं कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू दरिया मथां लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ सिंध जे वसीलनि जी मालिकी ऐं वतन सिंध जे आजिपे लाइ जदोजहद जारी रखंदासीं। हुननि चयो त अवामी मज़ाहिमत कई वेंदी।
नाम्यारे साफ़ी निसार खोखर चयो आहे त मोरो वाक़िए जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंध जो तशख़ुस तब्दील कंदड़ वाक़ियो आहे। क़तल थियल कारकुन जी FIR संदन वारसनि जी मर्ज़ी मूजिबि कटी वञे। पुरअमन एहतिजाज हर शहरी जो हक़ आहे। कैनालनि ख़िलाफ़ सिंध अंदरि शानदार पुरअमन तहरीक हलंदड़ हुई, जंहिं समूरी दुनिया में सिंधियुनि जे इज्तिमाही शऊर जी साराह कराई त 12 ॾींहं धरणो हणी वेठा, हिकु ट्रक खे बि नुक़सानु न पहुतो। मोरो वाक़ियो सिंध जे उन इमेज खे ख़राबु करण जी साज़िश आहे त जीअं अॻिते को बि पंहिंजे हक़नि लाइ एहतिजाज न करे सघे। छा सिंध पुलिस वटि कंहिं बि एहतिजाज खे मुंतशिर करण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई ऑप्शन गोली हलाइणु आहे? मोरो वाक़िए जी अदालती जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। जीअं सिंध तहरीक जे अॻवान अनवर बुर्दी फैसल वगण मोरो वाक़िए जे हवाले सां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु ते कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग लाइ लॻल पुरअमन धरणे ते पुलिस गर्दी जे नतीजे में क़ौमी कारकुन ज़ाहिद लगारी शहीद थी वियो। सिंध जी क़ौमी तहरीक ऐं सिंधी क़ौम सख़्तु ॾुखारी आहे। असां इन्हनि हालतनि ते सिंध जी क़ौमी तहरीक जे शहीद ज़ाहिद लगारी जी शहादत खे हिकु क़ौमी नुक़सानु सम्झंदे हिन वाक़िए ते ॾुखारा आहियूं। असां जीअं सिंध तहरीक पारां हिन क़ौमी नुक़सान ते 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान कंदे शहीद लाइ थींदड़ जदोजहद जा हिसेदार हूंदासीं। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां पिणु मोरे वाक़िए जी मज़मत कंदे चयो वियो आहे त सिंध मज़ाहिम जे मूंड में आहे। जेकॾहिं कैनालनि ते कमु न रोकियो वियो त सिंधी क़ौम मज़ाहिमत कंदी। मोरो वाक़िए ख़िलाफ़ जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि इंडस हाईवे खे ब्लॉक करे छॾियो। शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शागिर्दनि जो चवणु हो त ज़िया लंजार ऐं ॿियनि मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे अॻवान आज़ाद अरसलान ख़ासकेली खे मातली मां खंभे गुम कयो वियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी पारां आज़ाद अरसलान ख़ासकेली खे खंभे गुम करण जी मज़मत कंदे चयो वियो आहे त आज़ाद अरसलान पुरअमन शहरी ऐं क़ौमी कारकुन आहे। उनखे कुझु बि थियो त उनजे जिस्म खे का चूंडी बि लॻी त असां SSP बदीन जी रस्ता रोक कंदासीं। असांजो हिकु ई मुतालबो आहे त आला इदारनि खां त जल्द खां जल्द अरसलान आज़ाद खे आज़ादु कयो वञे। सिंध सभा जे सरवाण सिंधी इनाम खे खंभे गुम कयो वियो हो, जॾहिं त काल्ह देर सां खेसि आज़ादु कयो वियो। हैदराबाद में सिंध सभा जे प्रोग्राम सबबि हैदराबाद पुलिस प्रेस क्लब खे कड़ो चाढ़े खारदार तारूं लॻाए ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि करे छॾी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजे चयो आहे त ठट्ठो सिजावल बदीन टंडे मोहम्मद ख़ान ऐं मीरपुर ख़ास समेत सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में ॾुकार वारियूं हालतूं आहिनि। पंजाब चिश्मा ऐं तोसा कैनाल हलाए ज़बरदस्ती सिंध जे पाणी ते धाड़ा हया पिया वञनि। अयाज़ लतीफ़ पलिजे पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो त हिकु तरफ़ सिंध जो गैस तेल कोयलो बिजली ऐं ॿिया वसीला लुटिया पिया वञनि, ॿिए तरफ़ सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो ॾिनो वञे। सिंध जा हुक्मरान इक़्तिदार ऐं करप्शन एवज़ ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त हथ वठी सिंध जी ज़रई मईशत खे तबाह कयो वियो आहे। ज़रई तबाही सां लखे माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। गुरबत ऐं बदहाली मढ़ी वई आहे। दुनिया में साहिली पटी वारा इलाइक़ा अमीर तरीन आहिनि, पर सिंध में ठठे सिजावल ऐं बदीन खे टारगेट करे बदहाल बणायो वियो आहे। 6 नवां कैनाल सिंध लाइ डेथ वारंट आहिनि। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते लखें एकड़ ज़मीननि जा सौदा कया पिया वञनि। कारपोरेट फार्मिंग जे नाले में निढियूं रियासतूं ठाहियूं पियूं वञनि, जिते मक़ामी माण्हुनि खे अचणु न ॾिनो वेंदो, नोगो एरियाज़ बणाया वेंदा। उते थींदड़ आबादी दुनिया जे ॿियनि मुल्कनि ॾांहुं मोकिली वेंदी। सिंध में गुरबत हूंदी। अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त सिंध जे पाणी सिंधु दरिया ऐं ज़मीननि जे सौदे ख़िलाफ़ लखे माण्हू रस्तनि ते आहिनि। हुक्मरान सिंध जे एहतिजाज खे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि, जंहिंजा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। बाबाए सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई जी वरसी अॼु मल्हाई पई वञे, जॾहिं त वरसी तक़रीब जूं तयारियूं पिणु मुकमिल कयूं वियूं आहिनि। सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि, अदीबनि, क़ौमप्रस्त अॻवाननि, सञाहवंदनि खे दावतनामा पिणु ॾिना विया आहिनि।
सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो आहे त बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी 55वीं वरसी अॼु हैदराबाद में मल्हाई वेंदी, जंहिंजी तक़रीब जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई खे भरपूर भेटा पेश कई वेंदी ऐं सिंध जे ॿरंदड़ मसइलनि, जंहिंमें सिंधू दरिया मां निकिरंदड़ तकरारी केनालनि, कारपोरेट फार्मिंग वसीले ज़मीननि जी वालार ऐं ॿियनि मामलनि ते भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। हैदराबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत मातली जे साफ़ी अशरफ चांडियो ऐं संस भाउ समेत 9 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल दहशतगर्दी वारे केस में पुलिस जो चालान रद्द करे छॾियो आहे। अदालत केस में शामिल दहशतगर्दी जा कलम पिणु ख़तमु करे केस बदीन सीशन कोर्ट उमाणे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿुधणी थी। अशरफ चांडियो, इंद्रजीत समेत ॿिया वकील अदालत में पेश थिया। अदालत में पुलिस फाइनल चालान जमा करायो। अदालत हुकम ॾिनो त हीउ कलम दहशतगर्दी जी अदालत में ॿुधण जोॻा न आहिनि। केस वापसि बदीन सीशन कोर्ट मुंतक़िल कजे थो। ज़मानत वारी दरख़्वास्त बि बदीन सीशन कोर्ट मुंतक़िल कई वई। उन सिलसिले में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वकील इंद्रजीत लुहाणी चयो त अदालत केस मां दहशतगर्दी जा कलम बि ख़तमु करे छॾिया आहिनि। केस हाणे बदीन सीशन कोर्ट में हलंदो। ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी बि उते थींदी। मातली पुलिस साफ़ी अशरफ ऐं संस भाउ समेत 9 ॼणनि ख़िलाफ़ ॿॿलो धरणे जे ॾोह में कूड़ो केस दाख़िल कयो हो। नामियारे अदीब ताज जोए जे घर ते चढ़ाई ऐं संस 2 पुटनि जी गिरफ़्तारी। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाणनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां खोरवा शहर में अमान महरी, मक़बूल महरी, ज़मीर महरी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त ॿिए पासे दहशतगर्दीअ जी अदालत सिंध मार्च करण ते सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जी मरकज़ी क़यादत समेत 250 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ बग़ावत ऐं दहशतगर्दी जे कलमनि हेठि केस दाख़िल कया हुआ। सीनियर वकील इंद्रजीत लुहाणे, हैदराबाद बार जे जनरल सेक्रेटरी इसरार चांग, ज़फ़र चांडिये, ज़ुल्फ़कार थेबे, सरमद चांडिये, ज़ुबैर खुहावड़, नबी बख्श सांद ऐं ॿियनि जी मौजूदगी में सिंध नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो, सोणी जोयो, गनी अमान चांडियो, इम्तियाज़ मीराणी ऐं शबीर लेगारी जी 30,000 जे मचलकनि एवज़ कची ज़मानत मंज़ूर करे वरिती। जॾहिं त ॿिए पासे सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाणनि ते केस दाख़िल करण ऐं पुलिस चढ़ाइनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। मलेर में थियल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी जमशेद खोसो, साबिर नोहड़ियो, असगर बाग़ी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हो त रियासत बौखलाहट जो शिकार थी चुकी आहे, पर सिंधियन नेशनल कांग्रेस जी क़यादत ऐं कारकुन कूड़नि केसनि खां डिॼण वारा न आहिनि। हर मुआज़ ते पंहिंजी धरती ख़ातिर अहिड़नि हथकंडनि खे मुंहुं ॾींदासीं। अॻुवाणनि वधीक चयो त सिंधू दरिया ते धाड़ो, कारपोरेट फार्मिंग समेत खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ असांजी जदोजहद हर हाल में जारी रहंदी। सॼी सिंध में पाणी जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे, जंहिंजे करे रहवासी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। कड़ियो गहवर समेत तालके गुलाड़ची जे समूरियुनि शाखनि में केतिरनि ई महीननि बाद छॾियल पाणी 3 ॾींहंनि बाद ॿीहर बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे तालके गुलाड़ची, कड़ियो गहवर, राहुकी, तराई, अहमद राजू, खोरवाह समेत केतिरनि ई शहरनि तोड़े बहिराड़ियुनि में आवाम ताईं पीअण जो पाणी बि न पहुची सघियो आहे। जॾहिं त केतिरनि ई महीननि खां पाणी न अचण जे करे तालके गुलाड़ची में पीअण जे पाणी जो बहिरान थी वियो आहे। जर ख़तरनाक हद ताईं खारो थी चुको आहे। कड़ियो गहवर जे शाखनि में मुसलसल पाणी नाहे पहुतो, जंहिंजे करे फसल बि थी नाहे सघियो। दुबी शाख, दादरको शाख, राजवाह, जामवाह, कड़ियो वाह, इमाम वाह, जारकी शाख जे पुछड़ में पाणी पहुची नाहे सघियो। जॾहिं त तालके गुलाड़चीअ जे समूरियुनि शाखनि वाहनि में मुसलसल पाणी न अचण करे फसलनि खे त कापारी धकु लॻो आहे, पर पीअण लाइ पाणी
अणलभ थी वियो आहे। आबादगारनि हारियुनि सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻुवाणनि अबू बकर कच्छी, मोहम्मद उमर नूहाणी, हारून शेख ऐं ॿियनि चयो त असांजे तालके गुलाड़चीअ में पाणी हद खां वधीक खारो थी वियो आहे ऐं ख़तरनाक बहिरान आहे। असांजे इलाइक़े में ज़राइत खे हथ सां तबाह कयो पियो वञे। हुननि चयो त गुलाड़ची जे समूरनि शाख़नि में पाणी न छॾियो वियो त सख़्तु एहतजाज कंदासीं। काछे जा रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। मथां वरी वाही पांधी भरिसां ॻोठ साहिब खान लगारी जे वाटर सप्लाई स्कीम जे तला ते बि वॾेरे कब्ज़ो करे छॾियो आहे। कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठ साहिब खान लगारी जे रहवासियुनि औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त वाटर सप्लाई स्कीम ते कब्ज़ो ख़तमु कराए असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे। चेल्हार ऐं भरपासे सिंध सरकार तरफ़ां अरबें रुपयनि जी लाॻत सां लॻायल आरो प्लांट गैर फ़ाल बणियल हुजण जे करे रहवासी पीअण जे पाणी लाइ पिणु परेशान आहिनि। ॻोठ हरियार, अरनरो ऐं ॻोठ सांडोर समेत ॿियनि ॻोठनि में लॻल आरो प्लांट ख़राब थी चुका आहिनि। रहवासियुनि ॿुधायो त केतिरियूं ई दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर आरो प्लांट जी मरम्मत लाइ को बि क़दम नथो खंयो वञे। गैर फ़ाल आरो प्लांटनि जी मद में अरबें रुपया जारी थियनि था पर असीं पाणी लाइ दरबदर आहियूं। हुननि मुतालबो कयो त हुकूमत मामले जो नोटिस वठे ऐं आरो प्लांट फ़ाल बणाए जीअं असांजे तकलीफ़ुनि जो अज़ालो थी सघे। जैकमाबाद पुलिस पारां अगवा थियल मज़दार ड्राइवर खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस दावा कई आहे त कार्रवाई करे मग़वी ड्राइवर नेक मोहम्मद पहियार खे बाज़ियाब करायो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। फ़ाशिस्ट एजेंसियुनि ऐं मोरे में थियल वाक़े बाबति हुसैन बख़्श थेबे जो लिखियलु लेख अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। तव्हीं छा था सम्झो ही फ़ाशिस्ट एजेंसियूं दुनिया जूं हरामी तरीन एजेंसियूं आहिनि। पर पहिरीं तारीख़ जो हिकु वाक़ियो पढ़ी वठो तव्हांखे हिन फ़ाशी रियासत ऐं उनजे इदारनि जे कुल पुर्ज़नि जी ख़बरचार पवे। जून 1932 में जर्मनी में थींदड़ चूंडनि में हिटलर जी नाज़ी पार्टी 44% सीटूं खणी सघी। कंहिं बि पार्टी खे अक्सरियत न हुजण करे मामरो जनवरी 1933 ताईं लटकियो रहियो। नेठि जनवरी 1933 में जर्मनी जे सदर वान हैंडबर्ग हिटलर खे वज़ीर-ए-आज़म जो कसम खणायो। 28 फरवरी ते हथ सां पार्लियामेंट खे बाहि ॾियारी। पुलिस खे उते डच मज़दूर वान डर लबी मज़दूरी करे अची आरामी थींदड़ मिलियो जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो। वॾे पैमाने ते रेडियो ऐं अख़बारनि में वान डर लबी खे कम्युनिस्ट मशहूरु कयो वियो। हिटलर पार्लियामेंट में बाहुगा छींदे तक़रीर में चयो त हीअ साज़िश कम्युनिस्ट पार्टी जी आहे त उहे बंदूक जे ज़ोर ते पार्लियामेंट मां कानून पास कराए तव्हांजूं फैक्ट्रियूं, तव्हांजूं बैंकूं, तव्हांजा महल माड़ियूं जागीरूं कब्ज़ो करे तव्हांखे मज़दूरी लाइ अची रोड ते बीहारींदा। उन लाइ मूंखे आइन में 2/2 जी अक्सरियत सां तरमीम करे 4 सालनि लाइ मुकमल इख़्तियार ॾियो त मां कम्युनिज़म खे कोरे जर्मनी मां कढी छॾींदुसि। अधु कलाक में आइन में तरमीम थी वई। हिटलर खे 4 सालनि लाइ मुकमल इख़्तियार ॾिना विया। हिटलर उन्हनि इख़्तियारनि हेठि पहिरियों कमु हीउ कयो जो सदर ऐं चांसलर वज़ीर-ए-आज़म जा उहिदा गॾाए पाण वटि रखिया। सदर वान हैंडबर्ग खे पहिरें उघाड़े डोड़ाए कढियो। ॿियो कमु हीउ कयो त पार्लियामेंट ख़तमु करे उन जी कानून साज़ी जा समूरा इख़्तियार पाण वटि रखिया। टियों कमु हीउ कयो जो पहिरियों कम्युनिस्टनि खे मारे तबाह कयो। चौथों कमु हीउ कयो जिन पार्टियुनि हुनखे वोट ॾेई इख़्तियार ॾिना उन्हनि खे हिकु हिकु करे मारींदो फना कंदो वियो। बाक़ी तारीख़ आहे। मोरे जे जलूस जी वीडियो खे मूं वॾे ग़ौर सां बार बार ॾिठो ऐं परखियो ऐं मूंखे को शक न आहे त उन पुरअमन जलूस में हथियारबंद माण्हू सरकारी एजेंसियुनि तरफ़ां मोकिलियल हुआ। 8 महीननि में कंहिं गाॾी जो शीशो न आहे भॻो उते सिंध जी का बि सियासी पार्टी अहिड़ी उॿहराई करे नथी सघे। हीअ हिटलर टाइप फ़ाशिस्ट रियासत जूं फ़ाशी एजेंसियूं आहिनि जेके असांजो ध्यानु पाणी जे धाड़े ऐं ज़मीन जी वालार तां हटाइणु चाहिनि थियूं। PP ऐं उन जा कारींदा मुख़्तलिफ़ मुहाज़नि ते झलूं पिया कनि।
असांजी हिन क़ौमी तहरीक जे अॻिते वधण जो बुनियादी सबबु हीअ आहे त वॾे अंग में हर मुज़ाहिरे जलूस धरणे में औरतुनि जो वॾो अंग शरीक रहियो पुरअमन रहियो जंहिंखे आलमी सतह ते मञता मिली। जॾहिं बि कंहिं तहरीक में औरतूं पंहिंजनि मर्दनि सां कुल्हे में मिलाए जदोजहदूं कनि त उहे कामयाबु थींदियूं आहिनि। उनखे ख़तमु करण लाइ लांग बूटनि जे इशारे ते अमर सिंधु हॉस्टल जे गैर इंसानी हालतुनि ख़िलाफ़ु पुरअमन धरड़ो हणंदड़ छोकिरियुनि खे गार गंद करे आम माण्हुनि खे पैगाम ॾिनो वियो त यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ छोकिरियुनि जो किरदारु ठीकु न आहे। जीअं माण्हू पंहिंजूं नियाणियूं न पढ़ाइनि मुआशिरो जहालतनि जे वर चढ़ी वञे। हीअ जागीरदार शाही पंजाब ऐं ख़ाकियुनि जी दलाल पीपल्स पार्टी हमेशह इक़्तिदार में रही सघे। साईं ज़ैन सां केरु इख़्तिलाफ़ु रखी सघे थो पर हुन मुख़ालिफ़ बि हुन जे किरदार ते आङुर खणी नथा सघनि। उन ते पंहिंजी ज़हनी जिन्सी विचरण वारी गंदगी ओती अथसि त जीअं सिंधी माण्हू पंहिंजूं नियाणियूं हिन तहरीक में शरीक न कनि। औरतुनि ऐं ॿारनि जी शिरकत असांजी हिन तहरीक जी पुरअमन हुजण जो बुनियादी सबबु आहे जंहिंखे ख़तमु करण लाइ बाक़ाइदे रिथाबंदी सां मुहिम हलाई पई वञे। ज़िया लंजार जी प्राइवेट फोर्स ऐं एजेंसियुनि हंगामा कराए फायरिंग में हिकु नौजवान ज़ाहिद लेगारी जी ज़िंदगी वरिती आहे। उन शहीद ते 100 सलाम। सिंध जूं सभई क़ौमपरस्त पार्टियूं बार बार इन अज़म जो इज़हार कंदियूं रहियूं आहिनि त उहे साईं GM साहिब जे अदम तशदुद वारी सियासत में यकीन रखनि थियूं। उनजो इज़हार 8 महीननि जी हिन तहरीक मां वाज़िह थियो आहे। जिते कंहिं गाॾी ते पथर बि न लॻो हुजे उते मोरे में पुरअमन जलूस ते हमिलो सोचियल सम्झियल साज़िश जो हिसो आहे। अमी छा था सम्झो का अरबी फ़ारसी न आहे जो तव्हांखे सम्झ में न अचे। असीं हिन सॼे हंगामे जो ज़िम्मेवार ज़िया लंजार प्राइवेट फोर्स ऐं एजेंसियुनि जी बदमाशी खे सम्झूं था। उनजी शदीद मज़मत करियूं था पर उन सां गॾु बिना हबक जे हिन ॻाल्हि जो इज़हार करणु पंहिंजो फ़र्ज़ु था सम्झूं त मरणो आहे हर माण्हू खे पर ईअं न मरंदासीं प्यारा। वतन जे हर ज़रे ज़रे लाइ असीं पंहिंजो रत आछियूं था। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन बख़्श थेबे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन